ज़रदालू हिकु ज़ाइक़ेदार मेवो आहे जेको ग़िज़ाइयत सां पिणु मालामाल हूंदो आहे। हीउ मेवो विटामिन्स ऐं मादनियात सां भरपूर हूंदो आहे जंहिंजो ज़ाइक़ो मिठो थिए थो। ज़रदालू में आयरन, फाइबर, पोटाशियम ऐं विटामिन ए, सी ऐं ई मौजूदु हूंदा आहिनि। इन खां सवाइ हीउ तवानाई जो भरपूर ज़रियो आहे। ज़रदालू में फाइबर जो जजो मिक़दार कब्ज़ ख़तमु करण में वॾो किरदारु अदा करे थो। हीउ अव्हां जी अखियुनि जी सिहत लाइ बि काराइतो आहे जॾहिं त चमड़ी जी बीमारियुनि खां बि तहफ़ुज़ ॾिए थो। हिन जा एंटी ऑक्सीडेंट वक़्त खां अॻु उमिरि वधण वारियुनि अलामतुनि खे रोकण में मदद ॾियनि था। थोल जो शिकार माण्हुनि लाइ ज़रदालू फ़ाइदेमंद हूंदा आहिनि छो त हिन मेवे में मौजूदु ख़ासियतूं वज़न घटाइण लाइ फ़ाइदेमंद साबित थियनि थियूं। रत जी खोट वारे मसइले खां आजिपे लाइ ज़रदालू में आयरन मौजूदु आहे। रत जी खोट वारियुनि अलामतुनि खां बचण लाइ ज़रदालू बि सुठो ऑप्शन आहे। हीउ जिस्म में आयरन जी सतह तवाज़ुन में रखे थो ऐं हेमोग्लोबिन जी सतह में बहितरी आणे थो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk